दोस्तों असांजो जेको नसीब अल्लाह पाक लिखियो आहे न उहो असांखे हर हाल में असां जिथे बि हुजूं असांखे उहो नसीब मिली वेंदो। असां इंसान एॾा तकड़ा आहियूं, असां पंहिंजे नसीब खे जेको असांखे हिलाल जे तरीक़े सां मिलण वारो हूंदो आहे त असां उनखे हराम में कन्वर्ट कंदा आहियूं। खणंदा साॻियो नसीब आहियूं, मिलणो आहे हिलाल जे तरीक़े सां, असां उनखे हराम करे खणंदा आहियूं। तव्हां हिलाल जेतिरो बि कमायो आहे, तव्हांजो घर प्रॉपर्टी बनी जेका बि शइ आहे उहा हिलाल जी आहे। अगरि उन में तव्हां टके जो हराम बि अगरि मिलाए था छॾियो, तव्हां यकीन कयो त उन मां ज़ाइक़ो मज़ो ख़तमु थी वेंदो, तव्हांजी सुकून, तव्हांजी रूहानियत चेंज थी वेंदी, तव्हांखे हिर्स अची वेंदो। तव्हां सोचींदो त हिन में अञा हराम अञा ॿियो मिलाइजे। तव्हां सुकून जे कॾहिं भॼंदव पर तव्हांखे सुकून कॾहिं बि न मिलंदो। तव्हां इन ॻाल्हि खे ज़हन में रखी छॾिजो, जेको सुकून पंहिंजे कमायल हिलाल जे पैसनि में आहे, भले थोरा हुजनि ऐं हराम जा भले करोड़ हुजनि, यकीन कयो तव्हांखे सुकून न हूंदो।